सिंध में धारियन की आबादकारी खिलाफ जिसकम जिला मटियारी पर अब्दुल रशीद डेथो फरहान समूह आतिफ केरियो कामरेड जमशेद लाखो इमरान सनाई आबिद शाह ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में हाला प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन गो अफ़गानी गो आहे सिंध में धारिया नामंज़ूर जा ज़ोरदार नारा हणंदे चयो त सिंध खे आलमी यतीम खानो बणायो वियो आहे, जिते बंगाली बिहारी बर्मी अफ़गानी अज़बक ऐं ॿियनि गैर मुल्कनि खे हाणे सिंध में आबाद कयो पियो वञे, जे सबबु सिंध जा असली रहाकू सख़्तु तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन्होंने चयो त सिंध अंदरि क़ाइमु सिरुनि जा भटा गैर मुल्की माण्हुनि जो आमाज गांव बणियल आहिनि ऐं सिरुनि जा भटा दहशतगर्दनि जा पिणु सहूलियतकार बणियल आहिनि, जेके उन्हनि खे पनाह ॾियनि था। उन्हनि चयो त हिन वक़्तु 40 लाख अफ़गानी सिंध में रहनि था, जंहिंजी रहाइश खाधे पीते जो समूरो ख़र्च सिंध हुकूमत बर्दाश्त करे रही आहे, जेको सिंधी अवाम जे हक़नि ते सिधो सो धाड़ो आहे। सिंध जा बेरोज़गार नौजवान नौकरियुनि लाइ दरबदर आहिनि, मगर अफ़गानी पठाण क़ौमी शनाख़्ती कार्ड ठाराए वॾनि वॾनि उहिदनि ते सिंध जी कोटा ते नौकरियूं हासिल करे रहिया आहिनि। उन्होंने मुतालबो कयो सिंध में रहंदड़ समूरनि धारियनि खे फौरी तौर ते नेकाली ॾिनी वञे ऐं खेनि पंहिंजे मुल्क वापसि रवानो कयो वञे त जीअं सिंध जो ईंदड़ मुस्तक़बिल रोशन थी सघे। रिपोर्ट मुशर्रफ हाजानो, सिंध सोशल न्यूज़, हाला।